हमरान के सुने आते अबे पांच तरह जाएगा मरो चोट मेहमान जी आया तो असां सोचदा सी हमरान के बुथो वाह 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 बाबा ॾाढो मज़ो आयो बाबा वाह 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 सदाचर तव्हांजो महिमान आयो आहे बाबा भली आयो जी आयो बाबा हलियो हलियो अचो अन हलियो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम बाबा खुश आहीं चङो भलो जोड़ मतारो नौ बनो सब खैर अला करे खुश जी बाबा वे बाबा अदा खुश है अदा बाबा कर ख़बरूं लगी लगे वॾे शहर जो तो पर हिते कीअं बंदि पियो ई चाचा साईं आऊं अवांजे ॻोठ जे स्कूल में मास्टर थी आहियां हाँ मास्टर आओ बा इहो चइबो त अॻियो मास्टर बदिली थी वियो छा हाँ चाचा वाखे उनजी बदली जी ख़बर कान्हे छा अब हमर हिते हुजे त ख़बर पए न मूं अवांजी ॻाल्हि कोन सम्झी हिते स्कूल में मास्टर हो न चाचा पगला भाया पियो त हमरा कोरो है न मास्टरी ते आओ बा हाँ चाचा भाऊ सही सम्झो आहे जॾहिं सुणंदा सम्झी वियो हा साईं तूं लॻो पियो ई अफलातून हा त मत करे चाचा स्कूल में घणा ॿार दाख़िल आहिनि इहो अमा कहिड़े स्कूल में हिते अवांजे ॻोठ जे स्कूल में हिते स्कूल ई कोन्हे तूं वरी ॿारनि जो पियो पुछी स्कूल कोन्हे त पोइ चाचा मास्टर कीअं था अचनि हिते अबा इहो तूं पंहिंजे साहबनि खां पुछ त हिते मास्तर छो था मोकिलीनि पर तॾहिं बि सरकार स्कूल खोलण जी इजाज़त ॾिनी हूंदी तॾहिं त चाचा हिते मास्टर अचनि था न पगला मास्टर वीचारो मुंहिंजी वठी बा अबा हिन तरह जो वॾेरो आहे धनी बख़्श सो हमरा खे पंहिंजो माण्हू मास्तर करे रखाइणो हो इन करे असांजे ॻोठ में सचो कूड़ो स्कूल खुली वियो भाई वॾे धणी बस का स्कूल खोला मुर्गो साला हज़ार करे छॾियो आहे भाऊ इहा त पाण सुठी ॻाल्हि थी न ॾिसो न कंहिं बहाने हिते स्कूल ठही वियो न ए ॿुधो वरी किथे आहे मास्तर पर भाऊ वरी बि स्कूल जी का जाइ त हूंदी हिते न को जाइ बि कान्हे न बा किथे मेरी संगत हाणे गप्पल रात गुज़री वई आहे हाणे उथो त हलूं साॻो हली पियो भाउ माशाल्लाह पोइ माशाल्लाह बा माशाल्लाह यो वरा आऊं मास्तर जे लाइ मानी कबो खणी अचां यो लौंग तूं ईअं कर तूं मास्तर वटि वे हैं पटेल लोंग जो न को घर न को तड़